रासिर टनो मस्ती विच उजण ऐं कलेरी बिरादरी में तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़तल करे छॾियो आहे। तफ़सील वधीक मालूम कयूं था नादिर उजण खां। जी नादिर। जी बिल्कुल टनो मस्ती भरिसां उजण कलेरी तकरार में जेको आहे कलेरी बिरादरी जे हथियारबंदनि पारां का करे फायरिंग कई आहे ऐं जंहिंजे नतीजे में उजण बिरादरी जो जेको नौजवान आहे उहो क़तल थी वियो आहे। टनो मस्ती भरिसां ड्रिबन या शाह वांड कॉलोनी वासी जेको नौजवान आहे अब्दुल सत्तार उजण जेको ज़मीन में गाह पंहिंजे ज़मीन में गाह करे रहियो जेको कलेरी बिरादरी जा जेके हथियारबंद आहिनि उन्हनि पारां का करे जेका फायरिंग कई आहे हुन में अब्दुल सत्तार जेको नौजवान आहे मौके ते जेको आहे क़तल थी वियो आहे। ॿिए पासे ॿिन्ही धुरनि विच में जेको आहे वक़्त सां जेका आहे सा फायरिंग हलंदड़ आहे। इतला बाबति जेका पुलिस आहे उहा न पहुती आहे ऐं वॾे नुक़सान जो ख़दशो जी। नादिर तफ़सील ॾियण जे लाइ अवां जी महिरबानी।